बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आया प्रोफेसर डॉक्टर हाकिम अली कनासरो। दोस्तों, कल इस्लामाबाद में PTI जा को 2 डज़न खन माण्हू पंहिंजे हथनि में लोटा ऐं लठियूं ऐं कुझु अहिड़े क़िस्म जी सूरताल हुई ऐं हू लठियूं ऐं लोटा खणी ऐं सिधो सिंध हाउस, जिथे सिंध जा MPs सिंध जा MNAs जेके आहिनि उहे उते तरसंदा आहिनि। उहो उते लॉजिस आहे, उते वञी उन्हनि धाव वञी जेको आहे सो गुड़गमसान कयो, भॼ कई, दरवाज़े खे टोड़ियो। तक़रीबन 2 कलाकनि ताईं इहा धमा चौकड़ी उते रही ऐं उहा धमा चौकड़ी 2 कलाकनि ताईं भर पासे में पुलिस फोर्सिस हूंदे पुलिस उन्हनि खे कोन पियो रोकियो। ऐं जॾहिं मीडिया में इहे सभु धमा चौकड़ियूं सॼे मुल्क पे ॾिठियूं ऐं जॾहिं उन्हनि खे ॿुधायो वियो, शेख रशीद या जेके हुकूमत जा जेके वज़ीर आहिनि उन्हनि खे जॾहिं इहो चयो वियो त इहे बंदि करायो, न त पोइ वरी गवर्नर हाउस जेके आहिनि कराची या ॿिया जेके आहिनि वफ़ाक़ी इदारनि जा जूं जॻहियूं उन्हनि ते वरी पीपल्स पार्टी या अपोज़िशन जा माण्हू वञी उन्हनि ते को रिएक्शन न कनि। सो लिहाज़ा तव्हां इन मामले खे जल्दी में हैंडल कयो। सो शेख रशीद साहब जेको घरेलू वज़ीर आहे, जंहिंजो इंटीरियर मिनिस्टर आहे, जंहिंजो मतिलबु जंहिंजो पोर्टफोलियो इहो आहे त हू अमन अमान खे क़ाइमु रखे। पर गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हुन जा बयान ख़ुदि इश्तिआल अंगेज़ीअ जो सबबु बणिया आहिनि। इश्तिआल पियो ॼाराए पंहिंजे PTI जे कारकुननि खे ऐं ताज़ो हुन जेके इंटरव्यूज़ ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ TV चैनलनि ते, उहे मूं जॾहिं ॿुधा पिए त उन्हनि में अजीब अजीब सूरताल आहे, अजीब ॻाल्हियूं आहिनि शेख रशीद साहब जूं। ऐं उन खां अलावा इमरान ख़ान जो जेको तरीक़ेकार आहे, PTI गवर्नमेंट जो जेको तरीक़ेकार आहे, उहो इस्लामाबाद जे माहौल खे इंतिहाई नाख़ुशगवार सिचुएशन में वठी वियो आहे। शेख रशीद जो इहो इंटरव्यू जेको हुन ताज़ो C24 चैनल 24 ते उन ॾिनो आहे, उन में हुन खां जॾहिं इहो पुछियो वियो त अव्हां सूरताल खे कीअं था ॾिसो, त शेख साहब इहो फरमायो त सूरताल जेका आहे उहा वाज़िह न आहे, मतला अभी साफ़ नहीं है। इहो मामिलो हुन इन करे चयो पिए त सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे ऐं त हालात कहिड़ा बीहंदा, कीअं बीहंदा। शेख साहब सौ सिधो चयो जेके रुठल PTI जा कारकुन आहिनि उहे वापसि मोटी अचनि ऐं अची ॻाल्हि ॿोल कनि ऐं मोटी अचनि, हुकूमत जो हिसो बणिजनि, जेको शायदि हाणे दीवाने जो ख़्वाब थो नज़र अचे। छो त जेके माण्हू ज़ाहिर थी चुका उहे हाणे पोइ ते कीअं हटंदा। तभी तशद्दुद पिया इस्तेमालु करियो, हुकूमत जी मशीनरी पिया इस्तेमालु करियो, त हाणे कीअं मोटंदा। हाणे आउं हिकिड़ी ॻाल्हि ते इहा अव्हां सां शेयर करणु चाहियां थो त इमरान ख़ान पंहिंजे कोर कमेटी जी उन में जेको हुनजो जेको पॉलिटिकल सेल आहे, उन में जेके माण्हू आहिनि उन सां गॾिजी जेका मीटिंग कई, उनखे काबीना जी मीटिंग कोन थी कोन्हे पर उहा सियासी मीटिंग हुई, जंहिंमें मुल्क जी सूरताल जेका आहे, जेका अदम एतमाद जी तहरीक जे जमा थियण खां पोइ जेका पैदा थी आहे, ऐं वरी जेके PTI जा मेंबर ज़ाहिर थिया उन खां पोइ, त बिल्कुलु PTI जे फूकड़े मां हवा ॼण निकिरी चुकी आहे। हाणे हू पंक्चर बि कोन था ॻंढे सघनि, उन में हवा फूकनि पिया, हवा कोन पई बीहे, फूकणो
ठुस थी चुको आहे, ताक़त अञा उन्हनि वटि हुकूमत जी आहे, लेकिन जेका सियासी सूरताल आहे उहा ॾाढी हुननि लाइ गंभीर थी वई आहे। PTI कल्ह इहो फ़ैसिलो कयो आहे त हू इन मामले खे सुप्रीम कोर्ट में खणी वञनि। आर्टिकल 63A जेको आहे, जेको मूं अॻु में बि अर्ज़ु कयो आहे पंहिंजी हिकिड़ी वीडियो में, मूं चयो वीलाग में मूं चयो त आर्टिकल 63 खे उनजी तशरीह हिननि पहिरीं इहा पई कई त असीं उन्हनि मेंबर्स खे वोट ॾियण जो हक़ ई कोन ॾींदासीं त हू अची को वोट कनि, छो त जेको मुनरिफ़ हूंदो आहे, यानी इहो फ्लोर क्रॉसिंग थी वई, इहो हॉर्स ट्रेडिंग थी वई, ख़रीदो फ़रोख़्त थी वई वोटनि जी। हाणे इहो मामिलो गड़बड़ थी वियो ऐं इमरान ख़ान जे बकौल त मुंहिंजे बयाने ते, मुंहिंजे टिकट ते, मुंहिंजी पार्टी जे झंडे हेठि, टिकट हेठि ऐं बयाने हेठि ही माण्हू खटे आया आहिनि त ही पोइ हाणे फ्लोर क्रॉसिंग कीअं था करे सघनि। पर पार्लियामेंट्री सिस्टम अहिड़ो आहे असांजे मुल्क में जंहिंमें इमरान ख़ान जी इहा जेका सोच आहे, उन सोच जो तालुक यकीनन उन सोच सां तालुक रखे थो जंहिंमें प्रेसिडेंशियल क़िस्म जी जेकॾहिं सिस्टम हुजे त पोइ उन में त पोइ इहो सही आहे त हिकिड़ो शख़्सियत, हिकिड़ो माण्हू उहो ऐं उनजो जेको वर्जन आहे, उनजो जेको आइन आहे उहो ॾिए थो, या हू जेको माण्हुनि खे मैनिफेस्टो ॾिए थो, उन मैनिफेस्टो ते माण्हू इंक्लाइन थी वोट कनि था ऐं रेफरेंडम टाइप ते जेकॾहिं का अहिड़े क़िस्म जी सदारती सिस्टम में त इहो मुमकिन आहे। पर असांजे मुल्क में इहो कोन्हे। पार्टियूं टिकटूं ज़रूरु ॾियनि थियूं, पर इमरान ख़ान खां इहा ॻाल्हि छो विसरी वई त हुन PTI जा चीदा जेके कारकुन हुआ, जेके शुरूआत खां वठी इमरान ख़ान सां गॾु हुया, उन्हनि खे पोइते रखी ऐं इलेक्टिबल्स खे अॻियां आंदो, उन्हनि माण्हुनि खे अॻियां आंदो जिन अॻु में ॿ टे पार्टियूं छॾे चुका हुआ ऐं उन खां पोइ पर इमरान ख़ान खे इहा ख़बर हुई त हीअ वरी बि खटे वेंदा, छो त उहे माण्हू हमेशह इहो उन्हनि खे सॾियो वेंदो आहे इलेक्टेबल, जीअं उन्हनि खे पंहिंजा हल्का आहिनि, माण्हू आहिनि, वोट आहिनि, कहिड़ो बि तरीक़ो आहे हू कनि पिया इस्तेमालु करे ऐं खटे पिया अचनि। पार्टी कहिड़ी बि हुजे पर उहे माण्हू खटे पिया अचनि। त उन्हनि अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे पाकिस्तान जी सियासत में अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे इलेक्टेबल चइबो, सॾियो थो वञे पियो, हिकिड़ो टर्म ॾिनो वियो आहे इलेक्टेबल्स जो। ऐं इमरान ख़ान जेका सियासत कई पई ऐं 2014 खां अॻु में इमरान ख़ान खे उन जूं तक़रीरूं, उन जा जेके इंटरव्यूज़ आहिनि, उन्हनि खे अवां साम्हूं रखो त अव्हांखे बिल्कुलु वाज़िह थी वेंदो त हू इन्हनि इलेक्टेबल्स जे बिल्कुलु ख़िलाफ़ु हूंदो हुयो ऐं हू न चाहींदो हो त हुनजे पार्टी खां अलावा, हुनजी सोच, हुनजे बयाने खां अलावा या कारकुन खां अलावा के ॿिया माण्हू ईंदा इलेक्शन में। पर जॾहिं हुनखे पक थी वई त इहो त मुमकिन ई कोन्हे त हू कॾहिं इक़्तिदार में अची सघे, इलेक्टेबल्स ऐं इतादियुनि खां सवाइ, उनजे वोटनि खां सवाइ हू कॾहिं बि इक़्तिदार में कोन अची सघंदो। त पोइ 2014 खां पोइ हुन जेका सियासत जो जेको रुख मटायो ऐं 2018 में जेके हुन टिकटुनि जी विरासत कई, त उन में टिकटुनि जी विरासत में कोई 40-45 खां बि मथे अहिड़ियूं टिकटूं हुन विरायूं, अहिड़नि माण्हुनि खे टिकटूं ॾिनियूं जेके बुनियादी तौर ते ॿियनि पार्टियुनि जा माण्हू हुया, जेके पंहिंजूं पार्टियूं छॾे ऐं PTI में हिकु ॾींहुं पहिरीं, 2 ॾींहं पहिरीं, 2 हफ़्ता पहिरीं आया इन ई वाइदे ते त इमरान ख़ान उन्हनि खे टिकट ॾींदो ऐं हू PTI में शामिलु थिया। त हाणे सवाल इहो आहे त इमरान ख़ान खे ख़बर हुई पहिरियां खां त ही इलेक्टेबल्स जेके आहिनि, जेके खटे ईंदा आहिनि, पर इहे वक़्तु पवण ते, जॾहिं वक़्तु ईंदो आहे, जॾहिं तकलीफ़ वारो ज़मानो ईंदो आहे, त पोइ अहिड़ा ई माण्हू आहिनि जेके पहिरीं ॿेड़े मां जंप ॾेई लही वेंदा आहिनि। त हाणे हुकूमत जे ॿेड़े मां हू जंप ॾेई लहण जी कोशिशि में आहिनि, पर हुकूमत उन्हनि खे कोशिशि पई करे त उन्हनि खे ॼार हणी ऐं उन्हनि खे फासाए पाण सां गॾु ॿुॾंदड़ ॿेड़े ते सवार रखे। त हाणे इहो आहे, असीं इंटरव्यू ॾिठासीं सिंध हाउस मां नूर आलम ख़ान साहब जेको आहे,
उनजो इंटरव्यू आहे। उन संसद चयो त वोट मेरा जमहूरी हक़ है, मैं जिसको मर्ज़ी में अपना वोट दूं। त हाणे जॾहिं जेकॾहिं अख़लाक़ी पॉइंट ऑफ खां ॾिसिजे त उहा ॻाल्हि सही पियो करे, वोट त जमहूरी हक़ आहे ऐं उनजो जेको ज़मीर चवंदो उन ते वोट ॾींदो। PTI जा जेके लीडर आहिनि ऐं शेख रशीद साहिबु उन्हनि खे अलकाबात ॾिना त हीअ ज़मीर फ़रोश ज़मीर फ़रोश माण्हू आहिनि जेकी पैसनि ते, लालच ते, लोभ ते पंहिंजो वोट जेको आहे ज़मीर पंहिंजो विकिणनि पिया। सवाल इहो आहे त हुकूमत अव्हां वटि आहे, ताक़त अव्हां वटि आहे, अव्हीं आहियो हिन वक़्तु इक़्तिदार में ऐं अव्हां खां वधीक लोभ लालच हुननि खे केरु ॾेई सघे थो। अव्हां हिन वक़्त ताईं 3.5 साल, पोणा 4 साल हुकूमत रहिया ऐं अञा कुझु अरसो रहे थो हुकूमत में हुजण जो, 1.25 साल, त अहीं त वधीक हुननि खे ऑफर ॾेई सघो था ऐं वधीक हुननि खे पाण ते रखी सघो था। पर सुवाल इहो आहे त इमरान ख़ान जी जेका गवर्नमेंट रही आहे उनजो संसदो तालुक हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे उनजो तालुक उनजी बैड गवर्नेंस आहे, यानी कि ख़राब कारकर्दगी जे बुनियाद ते हाणे जेके इलेक्टेबल्स आहिनि, जेके उन सां पाण खे ज़हनी तौर ते बाउंड कोन था सम्झनि, या ॿियनि लफ़्ज़नि में जेका टर्मिनोलॉजी आहे त हाणे जॾहिं हुननि जो ज़मीर जाॻियो आहे ऐं हू हिन हुकूमत मां जान छॾाइणु चाहिनि था, अवाम जेको आहे उहो हिन वक़्तु वाक़ई पीसिजी चुको आहे। हुन में अवाम में हाणे को बि अहिड़ो दम न रहियो आहे त हू वधीक पीसिजे। सो लिहाज़ा इहे सेंटीमेंट्स जेके माण्हुनि जा, वोटरनि जा, उन्हनि MNAs, उन MPs ताईं इहे ख़बरूं त आहिनि हाणे। पर हुकूमत मथे इमरान ख़ान या ॿिया ताक़त हिन शइ में एतिरा त ग़रक़ आहिनि जो हुननि खे इन्हनि ॻाल्हि जो अहसासु ई कोन थो रहे त अवाम छा थो सोचे ऐं अवाम कीअं। हाणे सुवाल इहो आहे त हुकूमत कहिड़ी रांदि थी रहे। हुकूमत उहा इहा रांदि हुननि शुरू करण जी कोशिशि कई आहे त हिन मामले खे सुप्रीम कोर्ट में खणी वञिजे, यानी हुकूमत हाणे बाग़ी अरकान जेके आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट में यानी रेफरेंस दाख़िल करणु चाहे थी, जंहिं आर्टिकल 63A जी वज़ाहत कराइणु चाहे थी सुप्रीम कोर्ट खां त छा जेकॾहिं इहा ख़बर पइजी वञे त हिकु पार्टी, रूलिंग पार्टी जा माण्हू उहे हाणे अपोज़िशन सां खुल्लम खुला ज़ाहिर थी करे चवनि था त हू हुकूमत जे ख़िलाफ़ वोट ॾींदा, त छा उन्हनि खे वोट करण जो हक़ आहे या हुननि खे पहिरियों खां ई रोकिजे। छो त पहिरीं 2-3 ॾींहं अॻु में इहा ॻाल्हि हली पए त स्पीकर क़ौमी असैम्बली असद कैसर साहिबु जेको आहे उन चयो त उन जो बयानु हो त असीं उन्हनि खे वोट करण ई कोन ॾींदासीं। उन खां पोइ जॾहिं उन्हनि खे ॿुधायो त न, ईअं नथो करे सघिजे, अहिड़ो को ऑप्शन कोन्हे स्पीकर जे हथ में, जेसीं ताईं को माण्हू ॾोह नथो करे तेसीं ताईं उन ते का पाबंदी नथा मड़े सघो अहिड़े क़िस्म जी। सो भको उन्हनि जे ते ॾोह कनि पिया, उनखे रोकिजे। पर हिन मुल्क में कुझु अहिड़े क़िस्म जा सूरताल आहे, वोट हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जंहिंजी का ख़बर न पवंदी आहे त केरु कंहिंखे वोट ॾिए थो। पर तंहिं हूंदे बि जेकी सियासी पंडित आहिनि, जेकी तजिया निगार आहिनि, उहे माण्हूअ जी बॉडी लैंग्वेज मां, उनजे ॻाल्हाइण ॿोलाइण मां, उन मां सभिनी मां अंदाज़ो थी वेंदो आहे त उहो माण्हू छा थो करणु चाहे, कंहिंखे थो वोट करणु चाहे। सो लिहाज़ा हुकूमत सुप्रीम कोर्ट खे विच में आणे ऐं इहा दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा करे ऐं साॻे वक़्तु इहो बि चवनि पिया वज़ीर हुकूमत जा त असीं सुप्रीम कोर्ट खे इहा दरख़्वास्त कंदासीं त रोज़ाने जी बुनियाद ते हिन खे ॿुधणी कई वञे ऐं त जीअं इहो केस जल्दी में निपटाइजे। छो त टाइम तमामु घटि आहे। अॼु आहे 19 मार्च ऐं 23 मार्च खां पोइ वरी 25 मार्च ते OIC जी गॾिजाणी आहे इस्लामाबाद में। उन खां पोइ 27, 28 इहे तारीख़ूं आहिनि जेकी अहम आहिनि, जंहिं ॾींहंनि ते तारीख़ रखी वई आहे त इजलास कोठाइबो।
इजलास शुरू थींदो। ही मामिलो जेको सुप्रीम कोर्ट में वञणु चाहिनि था, इहो चाहिनि था त इहो निबिरी वञे जल्दी में, इन खां अॻु में जो इजलास शुरू थिए ऐं पोइ वोटिंग थिए। हुकूमत पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ हाणे कानून जो सहारो। हिकिड़े पासे पीएम जो मार्च शुरू थिए थो लाहौर खां, उन खे मरियम नवाज़ साहिबा उनखे लीड कंदी। हाणे जेको थियो हुयो उहो असांजो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन कराची खां इहो मार्च शुरू कयो ऐं इस्लामाबाद ताईं पहुतो त ही सूरताल बणिजी वई आहे मुल्क जी सियासत जी। ऐं हिन वक़्तु हुकूमत परेशान आहे ऐं साॻे वक़्तु सभु इदारा परेशान आहिनि। इहे सभु पंहिंजी जाइ ते मार्च खां जेको बिलावल भुट्टो ज़रदारी मार्च कयो उन खां पोइ उन जा आउटकम्स आहिनि त एलिवेशन थी, सियासत में गरमाइश अची वई, सियासत में हलचल अची वई। हाणे वरी हिकिड़ो ॿियो मार्च थो शुरू थिए, छो त इमरान ख़ान जॾहिं चयो त 10 लख माण्हुनि खे आउं गॾु कंदुसि, पोइ वरी शहबाज़ गिल जहिड़नि माण्हुनि ॿियनि चयो ऐं फवाद चौधरी साहिबु त संसद इंटरव्यू में चयो पंहिंजे टीवी जे हिकिड़े इंटरव्यू में त पोइ उन्हनि माण्हुनि खे जंहिंखे वोट करिणो आहे त 10 लख माण्हुनि मां गुज़री वञी वोट कंदो, वञण खां पोइ वापसि बि उन 10 लखनि माण्हुनि मां, मतिलबु त उन संसद धमकायो पए त इहो तमामु ॾुखियो कमु आहे। उन जे जवाब में चौधरी शुजा साहिबु इहो चयो त 10 लख त छा, पर 10 करोड़ माण्हू बि जेकॾहिं हूंदा ऐं जंहिंखे वोट करिणो आहे त उहो 10 करोड़ माण्हुनि मां बि गुज़री करे वञी वोट ॾेई सघे थो ऐं वग़ैरह वग़ैरह। त हाणे PDM जो मार्च जेको आहे उहो केॾो वॾो मार्च हूंदो ऐं उहो जेको हुननि फ़ैसिलो कयो जॾहिं हुन काउंटर कयो, हुननि 10 लख माण्हुनि जे अचण खे काउंटर कयो, मौलाना फज़लुर रहमान जेको PDM जो लीडर आहे, ॿियनि लीडरनि सां गॾु उहो बि लीडर आहे, त उन जॾहिं चयो त पोइ असां वरी 20 लख माण्हुनि खे इस्लामाबाद में शायदि दस्तूर ते इस्लामाबाद में असां पंहिंजे असेंबली मेंबरनि जे हिफ़ाज़त लाइ 20 लख माण्हू खणींदासीं। त नाज़रीन 20 लख माण्हू हिननि जा, 10 लख माण्हू उन्हनि जा। हाणे सवाल इहो आहे त हुकूमत त बिल्कुलु घबराइजी वई आहे, पर ॿिया इदारा जेके आहिनि उहे बि थोरा अलर्ट थिया आहिनि। जेके इदारा सगारा आहिनि उहे अलर्ट थिया आहिनि, उन्हनि में बि हलचल आहे त इहे यकीनन इहे न चाहींदा त इस्लामाबाद में एॾो का धमाचौकड़ी थिए जंहिंमें एॾो का खून रेज़ी या एॾी का, छो त कल्ह जेको इंसिडेंट थियो आहे के हुकूमत जा वज़ीर ऐं के तजिया नगार उनखे हिकिड़ो ट्रेलर पिया कोठनि, त इहो ट्रेलर हो, बाक़ी फिल्म वरी पोइ ते आहे। त हाणे इहो जेकॾहिं ट्रेलर आहे जंहिंमें भॼदा थी ऐं सिंध हाउस में अंदरि गिड़िया, असीं ॾिठोसीं त केतिरनि सालनि खां कुझु अहिड़े क़िस्म जा एलिमेंट रहिया आहिनि। कॾहिं सुप्रीम कोर्ट ते हमलावर थियनि था, कॾहिं वरी पार्लियामेंट ते हमलावर थियनि था, ऐं वरी उहे साॻियूं पार्टियूं जेके हमलावर पार्टियूं हूंदियूं आहिनि वरी उहे वोटनि में वञनि थियूं ऐं वोटनि में वञण खां पोइ वरी अची हुकूमतूं ठाहिनि थियूं, पोइ वरी जेके उन्हनि हुकूमतुनि जे ख़िलाफ़ ॿियूं अपोज़िशन में विहनि थियूं, त वरी इहो साॻियो ई केतिरनि ई सालनि खां असांजे मुल्क पाकिस्तान में जेको सियासी कल्चर जेको इवॉल्व थियो आहे, जेको इंट्रोड्यूस थियो आहे, कुझु अहिड़े क़िस्म जो थियो आहे जो ख़ैर हाणे शेख रशीद साहिबु वरी हाणे मूंखे सम्झ में नथो अचे त शेख रशीद साहिब जी जेका ज़हनी कैफ़ियत आहे या त हू डेलिबरेटली सभु कुझु करे पियो या विदाउट थिंकिंग पियो ॻाल्हाए, ऐं उन्हनि ते इल्ज़ाम बि हणो था त विकामजी विया आहिनि, वरी हाणे चओ त उहे वापसि अचनि, त पोइ अमें बि तयारु आहियो त वेकाऊ माल जेको आहे उनखे तव्हीं ॿीहर वापसि वठो। ख़ैर सो हाणे पार्लियामेंट लाजिस खे ॿीहर दोहिरायो वियो त नतीजो सुठो न निकिरंदो। मुल्क जा
टे वज़ीर आज़म जेके साबिक़ वज़ीर आज़म आहिनि उन्हनि कल्ह गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई। उन्हनि इहो ऐलान कयो, साबिक़ वज़ीर आज़म उन्हनि ऐलान कयो, इहो गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई त जेकॾहिं दोहिरायो वियो नतीजो पार्लियामेंट लॉजिस जो इंसिडेंट जेको थियो हुयो माज़ी में, उनखे जेकॾहिं दोहिरायो नतीजो सुठो कोन निकिरंदो। सो हाणे हुकूमत जी तरफ़ां ॿ शयूं नज़र अचनि पियूं, क़ानूनी यानी सुप्रीम कोर्ट ॾे बि वेंदासीं ऐं साॻे वक़्तु दॿड़ दूस जेका आहे उहा बि हू कनि पिया। त हाणे वरी असांजी जेका मुल्क जी जेका ॿी सियासी क़यादत आहे, जेका अपोज़िशन आहे, उन्हनि जे तरफ़ां बि लॉन्ग मार्च ऐं 20 लख माण्हू गॾु करे पार्लियामेंट जे इजलास में वञी इमरान। हक़ीक़त इहा आहे त PTI जे कारकुननि जो ज़ाहिर थियणु ऐं उन्हनि जो ज़ाहिरी तौर ते ॻाल्हाइणु, इहो ॻाल्हि ज़ाहिर थी थिए त इमरान ख़ान हिन वक़्तु अददी तौर ते हाराए चुको आहे। हुनखे बिल्कुलु 102% हुनखे पक आहे त हुन जी अदम एतमाद तहरीक अपोज़िशन जी कामयाबु थी वेंदी। इमरान ख़ान या उन्हनि जी हुकूमत जेका आहे उहा पाण बचाइण लाइ पाण जीअं ॿुधंदड़ माण्हू तिनके का सहारा, डूबने वाले को तिनके का सहारा। सो हाणे ईअं ई पियो महसूसु थिए त हीअ हुकूमत बचाइण लाइ हीअ तिनके जो सहारो बि वठण लाइ तयारु आहिनि। पर नाज़रीन, सूरत हाल ॿुधाए थी त गेम जेका आहे, रांदि जेका आहे, सा हिननि जे हथनि मां निकिरी चुकी। हाणे वरी नईं ख़बरुनि सां, नवनि हवालनि सां वरी ॿीहर नेक्स्ट वीडियो में हाज़िर थिबो। अव्हांखे गुज़ारिश आहे त अव्हां मुंहिंजे चैनल खे जेकॾहिं पसंदि आहे अव्हांखे हीउ चैनल, त महिरबानी करे हिन खे लाइक कयो, हिन खे सब्सक्राइब कयो, हिन खे शेयर कयो ऐं हिन ते कमेंट्स कयो। महिरबानी।